सरकार हिस्सा पारा चोलिस्तान लाइ पानी जी एनओसी जारी करण ते संगीन ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़ी जो निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ खे ख़त लिखी एहतजाज। ख़त में ॼाणायो पियो आहे त 17 जनवरी ते पाणी बाबति रिपोर्ट जारी कई हुई। इस्लामाबाद में पंजाब जे आपाशी खाते चोलिस्तान में ज़राअत जी सुधारे लाइ पाणी जी एनओसी जारी करण जी तजवीज़ पेश कई हुई। असांखे चोलिस्तान खे पाणी फराहमी जे लाइ एनओसी जारी करण ते ख़दशा आहिनि। सिंध सरकार सां इन बाबति का बि मालूमात शेयर करण बिना ॻुझे नमूने एनओसी जारी कई वई आहे। सिंध जे मुफ़ादनि खे नुक़सान रसाईंदड़ को बि फ़ैसिलो मुस्तक़बिल में कंहिं बि हुकूमत लाइ घणो ॾुखियो हूंदो। पाकिस्तान ऐं ईरान पारां ख़िते में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ गॾियल कार्रवाई जी ज़रूरत इतफ़ाक़। निगरान वॾी वज़ीर जलील अब्बास इलानी जो चवणु आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ गॾियल कार्रवाई जी ज़रूरत आहे। दहशतगर्दी ॿिन्ही मुल्कनि जो गॾियल चैलेंज आहे। ईरान सां पुराणा सक़ाफ़ती मज़हबी ऐं भाईचारी वारा लाॻापा आहिनि। ईरान जे वॾे वज़ीर हुसैन अमीर अब्दुल्लाहान जो चवणु आहे त पाकिस्तान जी सलामती असां लाइ मुक़दम आहे। दहशतगर्दनि ॿिन्ही मुल्कनि खे घणो नुक़सान पहुचायो आहे। पाकिस्तान सां अहम भाईचारी वारा सुठा लाॻापा आहिनि। पीटीआई एक्टिविस्ट सनम चाबेची नून लीग ऑफिस के बाहि ॾियण वारे केस में ज़मानत मंज़ूर। पुलिस खेसि हिक ॿिए केस में गिरफ़्तार करे वरितो। लाहौर जी दहशतगर्दी तोड़ अदालत मॉडल थाणे ते दाख़िल केस में सनम जावेद ऐं मोहम्मद तनवीर जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कई। पुलिस सनम जावेद खे शादमान थाणे ते दाख़िल केस में गिरफ़्तार करे वरितो। फौजी अदालतनि में सिविलियन जो लाहौर हाई कोर्ट इलेक्शन एक्ट जे सेक्शन 215 ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। दरख़्वास्त गुज़ार ॼाणी वाणी चूंडनि में देरि कराइण चाहे थो। इन मामले ते सुप्रीम कोर्ट अॻु ई फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। एडिशनल अटॉर्नी जनरल का सियासी जमात इंट्रा पार्टी चूंड कराइण बिना चूंड विढ़ण जी अहल नाहे। इन नुक़्ते ते सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अची चुको आहे। वफ़ाक़ी वकील जो मौक़िफ़। इलेक्शन कमीशन जे वकील बि वफ़ाक़ी वकील जे दलीलनि सां इत्तफ़ाक़ कयो। सुप्रीम कोर्ट एफआईए के जजिस ते तनक़ीद करण ते साफ़िन खे उमाड़ियल नोटिस वापसि वठण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट में साफ़िन खे रासा करण बाबति पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी। कंहिं बि साफ़ी या आम माण्हुनि खे तनक़ीद करण खां नथा रोकी सघूं। सुप्रीम कोर्ट जे तनक़ीद कंदड़नि ते केस दाख़िल न कयो वेंदो। चीफ जस्टिस कासिम फ़ाइज़ी सां जरे मार्क सोशल मीडिया ते मुहिम हलाईंदड़ इदारनि खे तमामु घणो नुक़सान पहुचायो आहे। जस्टिस मुशर्रफ हिलाली जरे मार्क सिंध हाई कोर्ट हलीम आदिल शेख खे वधीक केसनि में गिरफ़्तार करण खां पुलिस खे रोके छॾियो। पीटीआई पाण हलीम आदिल शेख जे केतिरनि ई केसनि में गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। हलीम आदिल शेख खे कंहिं बि नए केस या चालान में नामज़द न कयो वञे। अदालत हुकुमनामे जी कॉपी आईजी सिंध ऐं जेल सुप्रीडेंट खे माणण जी हिदायत करे छॾी। सिंध हाई कोर्ट लाड़काणे में कार इल्ज़ाम हेठि क़तल थियल नौजवान जो लाश हथ करण जो हुकुम ॾेई छॾियो। एसएसपी लाड़काणो ईंदड़ ॿुधर ते अदालत तलब। पुलिस केस में घुर्बल ॿिनि जवाबदारनि अब्दुल अज़ीज़ ऐं ख़ान मोहम्मद खे गिरफ़्तार करे अगवा में इस्तेमाल थियल गाॾी हथ करे वरिती आहे। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। जवाबदार पाण पुलिस वटि पेश थिया। दरख़्वास्त गुज़ार जो वकील अदालत मक़तूल जो लाश हथ करे महीने अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। ऐं चिन्हार सुमरो बरसां संगाती तकरार तां घटि हथियारबंदनि जो हमिलो। फारिग में भाउ ऐं भेण क़तल, मावेंदी समेत 3 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ मीरान मोहम्मद शाह में हथियारबंदनि घर में किड़ी हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। गोलियूं लॻण सबबि नियाज़ शाह संदसि भेण बचियल बीबी थॾे थी क़तल थी विया। मक़तूल नियाज़ शाह जी घरवारी 1 वरीअ जी न्याणी अलीना ऐं नौजवान कमाल शाह ज़ख़्मी। वाक़े बाद पुलिस पहुची मड अस्पताल मुंतक़िल कया। मक़तूल जे वासन मौसूब बिरादरी जे माण्हुनि सां संगाती तकरार हलंदड़ हो।